अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां कुछ पैकिंग जूं टिप्स शेयर कयां थी। आज मैं आपके साथ पैकिंग की कुछ टिप्स शेयर कर रही हूँ, क्योंकि हम शिफ्ट होने का सोच रहे हैं अपने नए घर में, तो थोड़ा थोड़ा करके चीज़ें रोज़ाना पैक होती हैं। हर एक पैक करता है, सबका अपना अपना तरीका है। जैसे ये ग्लासेस हैं, इस वक्त मैं ग्लास पैक कर रही थी, तो मैंने सोचा कि ये आपके साथ भी ये आइडिया मैं शेयर करूं। सब जानते हैं, सबको पता है, सब काम करते हैं, लेकिन मैं कैसे करती हूँ मैं वो शेयर करना चाह रही हूँ। ये अॼु मां ग्लास पैक पई कयां, छो त असां इंशाल्लाह पंहिंजे नए घर में शिफ्ट थींदासीं, त मूं सोचो त तव्हां सां मां पंहिंजो पैकिंग जो तरीक़ो जेको आहे शेयर कयां। अक्सर असां घणो करे शयूं अख़बार में विढ़ींदा आहियूं, या कुछ जाइनि ते त बबल रैप मिलंदो आहे, उन में विढ़ींदा आहियूं, कंहिं बि तरह जे कागज़ में। असां माण्हू आम तौर ते बबल रैप में न पैसो ख़र्च कंदा आहियूं, न उहो इज़ीली असांखे अवेलेबल हूंदो आहे, त असां वटि घणो करे पेपर जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं शयुनि खे विढ़ण जे लाइ। पर मुंहिंजो तरीक़ो थोरो डिफरेंट आहे। हीअ ॾिसो, हीअ आहिनि मूं वटि मैट्स, छोटे छोटे मैट्स, कुशन कवर्स हैं, ठीक है, कुछ कुरैशी के बनाए हुए, कुछ मेरे ये एम्ब्रॉयडर्ड छोटे सेंटर पीसेस हैं टेबल के। इस तरह से बहुत सारी चीज़ें मेरे पास, ठीक है। तो ये सारी भी तो जाएंगी, इनको भी मुझे पैक करना है। तो मेरा तरीका ये होता है कि मैं इन चीज़ों में, इन छोटे छोटे कपड़े के पीसेस में अपने बर्तन, अपनी क्रॉकरी जितनी भी होती है वो मैं पैक करती हूँ। तो ही जेके ठहियल आहिनि मूं वटि आर जा आहिनि के टुकड़ा, कुशन कवर्स आहिनि, नंढा नंढा मैट्स आहिनि, कोस्टर्स आहिनि, त इन्हनि खे बि लाज़मी पैक करिणो आहे। इहे बि त वेंदा, इहे बि शिफ्ट थींदा, त पोइ मां इहो कंदी आहियां जो हमेशह मां हिननि कपिड़नि में मां पंहिंजी शयूं जेके आहिनि पैक कंदी आहियां, पंहिंजा थाम, पंहिंजी क्रॉकरी जेका बि आहे। सो हींअर जीअं मूं वटि ही दॿो आहे, ये एक बॉक्स है मेरे पास, जिसमें मैं अभी ये ग्लासेस पैक करने जा रही हूँ। तो मैं दिखाती हूँ कि मैं क्या करती हूँ। तो इहो मुंहिंजो जेको तरीक़ो आहे मां तव्हां सां शेयर कयां थी। हिन बॉक्स में सभिनी खां पहिरियों सबसे पहले जो ये थोड़े बड़े पीसेस हैं, ये कुछ वॾा पीसेस आहिनि, वॾा टुकड़ा आहिनि, ये मां हिन जे तरे में विछायां थी। ये मैं इसके नीचे बिछा देती हूँ, क्योंकि इनमें मैं चीज़ों को रैप नहीं करूँगी, बल्कि सपोर्ट के लिए, ताकि नीचे ये रहें और महफूज रहें, ठीक है। सबसे पहले अब जैसे ये ग्लास से एक ग्लास में ले रही हूँ, उसको मैंने इसमें रैप किया अच्छी तरह से और एक कोने में लगा दिया। ग्लास खे मां वेढ़िया थी, नंढा वॾा सब ग्लास वेंदा लाजमी। अब वो बड़ा था ग्लास, तो ये छोटे वाले जो हैं इस तरह ये इसके अंदर चले जाएंगे, ठीक है। अड़ी तरह सां ही मां सॼा इन तरीक़े ते पैक कंदसि। इन सबको मैं ये छोटे छोटे मैट्स में, कुशन्स में, कवर्स में लिपेट लूँगी और फिर मैं इनको बड़े ग्लासेस के अंदर डाल दूँगी। ये छोटे ग्लास है, इसके नीचे ये लगा दिया ताकि ये आपस में टकराए नहीं, टूटने का कोई ख़तरा ना हो। ये मैं इनमें विझां थी त जीअं भॼनि न, टकराइजनि न हिक ॿिए सां, ठीक है। तो ये है मेरा पैकिंग का तरीका। अब जैसे जो थोड़े से बड़े कवर होते हैं, बड़े कुशन्स होते हैं, वो मैं हमेशा डाल देती हूँ प्लेट्स के बीच में। इसी तरह से ये ग्लासेस मेरे पैक हो जाएंगे सारे, ये इस तरह छोटे छोटे, ये मेरे क्रोशिया के बने हुए ये पीसेस मैं इसके नीचे दे रही हूँ ताकि ये टूटे नहीं, टकराए नहीं, ठीक है। ये सारे ग्लास मेरे इसी तरह पैक होंगे। और जब मुझे प्लेट्स पैक करनी होती हैं, प्लेटूं मां जॾहिं बि पैक कंदी आहियां त ईअं ई बॉक्स जे तरे में बेडशीट्स विछाईंदी आहियां ऐं विहाणनि जूं छऊं विछाईंदी आहियां। जब मैं प्लेट्स पैक करती हूँ तो मैं इसी तरह बॉक्स में नीचे बेडशीट्स बिछा लेती हूँ, या जो टेबल कवर हो, तकिए के गिलाफ हो, वो बिछाती हूँ। और फिर जैसे एक प्लेट रख दी मैंने इसमें, और जब दूसरी रखूँगी तो उसके बीच में मैं इसी तरह से कोई मैट, कोई कवर बिछा दूँगी, ठीक है। ये हो गया। अब इसको रखते हैं, तो अब ये ना तो आपस में टकराएंगे और ना ही इनके टूटने का खतरा होगा। अब इसके ऊपर ये रखते हैं, फिर एक प्लेट रखते हैं। तो ये मेरा तरीका है कि आप अपनी क्रॉकरी जितनी भी है, या आपके डेकोरेशन पीसेस हैं, तो आप उनको ये छोटे छोटे मैट्स में, कुशन्स में कवर करें, रैप करें और फिर बॉक्स में बंद कर दें। इसी तरह आपके वो कुशन, कवर्स, मैट्स वगैरह जो भी है वो भी सब साथ चले जाएंगे, और आपके जो बर्तन भी हैं वो सेफ हो जाएंगे। तो आज ये मैं पैक कर रही थी, तो मैंने सोचा ये मैं जो मेरा तरीका है आप लोगों के साथ शेयर करूं। और इसके अलावा भी पैकिंग की कुछ और भी चीज़ें होंगी जो मैं आपके साथ शेयर करूंगी। अॼु मां ही पंहिंजा थाम ख़ासि करे ग्लास पैक पई कयां,
त मूंखे आइडिया आयो त इहा टिप मां तव्हां सां बि शेयर कयां त पंहिंजूं नंढियूं नंढियूं शयूं इन नंढे नंढे मैट्स में कोस्टर्स में हीअ ॾिसो अहिड़े टाइप जूं शयूं सभिनी जे घरनि में हूंदियूं आहिनि। बजाए इन जे त असां कागज़ में रैप कयूं ऐं पोइ हिननि शयुनि खे अलॻि पैक कयूं त हीअ थां इन्हनि में पैक थी वेंदा, हिननि सां ई रैप करे वेढ़े ऐं असां हिननि खे बंदि करे सघूं था। अहिड़ी तरह जीअं ही मूं वटि आहिनि न किचन जा टॉवल्स आहिनि, हीअ अञा मां यूज़ न कया आहिनि, नवां वठी आई आहियां। त हिननि खे बि मां जॻहियुनि मुंहिंजा पाणी जूं बॉटल्स आहिनि जेके शीशे जूं उन्हनि खे मां हिननि सां रैप कंदसि। तो जो मेरे जग हैं, जो पानी की शीशे की बॉटल्स हैं, नाजुक जो बड़ी बड़ी चीज़ें हैं, उनको ये मैं तौलियों में अच्छी तरह से लिपेट के फिर मैं उनको पैक करूँगी। इंशाल्लाह उसकी वीडियो मैं अलग से बना लूँगी तो वो भी मैं आपको दिखाऊँगी। तो ये है मेरा तरीका क्रॉकरी या बर्तन को पैक करने का। उम्मीद है ये आपको अच्छा लगा होगा। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो आइडिया इहो वणियो हूंदो। ऐं हर माण्हू कमु करे थो, जीअं मूं शुरू में चयो सभिनी खे तरीक़ो आहे कमु करण जो, पर मां इहो सिर्फ़ु इन लाइ शेयर थी कयां त मुंहिंजो तरीक़ो कहिड़ो आहे। तो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो में मुलाक़ात थिए थी, तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही।